नमस्ते। अॼु हिन अंजुमन में तव्हां सभिनी नाज़रीन जो सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, इहा आलम आश्कार ॻाल्हि आहे त सिंधियुनि जी घणो करे जेका रुचि रही आहे उहा आहे धंधे वापार में। वणज वापार ऐं ज़मींदारी गोया हुननि जे रत में समायल आहे। सिंधी खुदार आहिनि, हिननि कॾहिं कंहिंजी कान न सठी, कॾहिं कंहिंजी मोहताजी न कई। इन करे हुननि सिंध जूं सरहदूं बि पार करे पंहिंजे वापार खे फैलाइण लाइ, पंहिंजी रोटी रोज़ीअ लाइ सिंध खां ॿाहिरि निकिरी ॿियनि मुल्कनि में बि वञी पंहिंजो डेरो जमायो। पंहिंजी क़ाबिलियत, पंहिंजा औरचाई, पंहिंजे अकुल, इल्म ऐं अनुभव सां उते बि हुननि पंहिंजो नालो कढियो ऐं पंहिंजो हिकु ऊचो मुक़ाम हासिलु कयो। मुंहिंजा दोस्तो, दर पे दर पीढ़ी इहो सिलसिलो हलंदो रहियो। शायदि इहा ई वजह हुई त असांजे ॿारनि हायर एजुकेशन जे तरफ़ वधीक ध्यानु न ॾिनो। पर 1843 में जॾहिं अंग्रेज़ सिंध में पहुता, हुननि मदरसा ऐं धर्मशालाउनि इन असांजे पाठशालाउनि मां ऐं मदरसा मां ॿारनि खे अॻियां कढी, जिते पहिरीं अवाइली तइलीम ॾिनो वेंदो उन खां अॻियां कढी करे स्कूल ऐं कॉलेज जुड़िया ऐं इन नमूने हिकु मॉडर्न सिलसिलो शुरू थियो तइलीम जो। मुंहिंजा दोस्तो, इहो जेको बदिलाउ हो, इहो हिकु सुठाईअ खां हिकु वधीक सुठाई लाइ विख हुई, जंहिंजे करे उनखे खुली दिलि सां असांजे सिंधी भाउरनि, असांजे सिंधी समाज उनखे एक्सेप्ट कयो, उनखे क़बूलु कयो ऐं उन पढ़ाई जे खेत्र में उन्हनि पंहिंजी वधीक रुचि रखी ऐं केतिरा ई डॉक्टर्स, केतिरा ई इंजीनियर, केतिरा ई वकील पैदा थिया। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त 20वीं सदी ईंदे ईंदे सिंधियुनि हर खेत्र में, मॉडर्न टेक्नोलॉजी में, हर उन खेत्र में पंहिंजी धाक ॾिनाई जेका नई उन दौर जी खोज हुई। उन में बहरी ऐं हवा, यानी जंहिंखे असीं चऊं था त नेवी, एविएशन ऐं फ़ौजी, उन्हनि टिनी फील्ड में बि सिंधियुनि पंहिंजी फुल धाक जमाई ऐं पंहिंजो नालो कढियो। उनखां अलावा हर इंडस्ट्रीअ में इंडस्ट्री हुजे, मेडिकल हुजे, कॉलेजिस हुजनि, माना हर तरह सां असां जॾहिं बि नज़र पे फेराईसीं त असांखे ईअं पियो नज़र आयो त सिंधियुनि सचपच उनजो फ़ाइदो वरितो आहे ऐं उन तरफ़ रुचि रखी आहे। जेकॾहिं असां नेवीअ में ॾिसूं पिया त असांखे उते कमांडर सिंधी पे नज़र आयो। जेकॾहिं असीं चीफ लेबर कमिश्नर ॾे ध्यानु कयूं था त उते असांजी सिंधी भेण हिन वक़्तु आहे। जीअं असां बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सिस ते था वञूं पिया त उते बि असांजो हिकिड़ो सिंधी भाउ जेको आहे एज़ अ चेयरमैन थी रहियो आहे। त हर फील्ड में पंहिंजो सिंधियुनि हुन तरह सां पंहिंजी विख अॻियां वधाई कामयाबीअ सां। ऐं साॻिए नमूने पुलिस फोर्स में भले कुझु आङुरियुनि ते ॻणण जहिड़नि शख़्सनि उन में बहिरो वरितो या उन में क़दम रखियो, पर उन्हनि बि पंहिंजो मुक़ाम हिकु ऊचो ठाहियो। ऐं अॼु अहिड़ो ई असांजो भाउ मिस्टर राज खिलनानी, जेके डायरेक्टर जनरल आहिनि बम्बई जा एंटी करप्शन ब्यूरो जा, उहे असां सां गॾु आहिनि। असीं उन्हनि खां पुछंदासीं त असांजे पुलिस फोर्स बम्बई में कहिड़ा कहिड़ा साधन समाज ऐं असां जनता जे सहकार लाइ रखिया आहिनि। सो राज खिलनानी साहिबु, तव्हांजो अॼु हिन अंजुमन में, अॼु हिन गॾिजाणी में हार्दिक स्वागत आहे। जी नमस्ते। सभ खां पहिरीं मां चाहींदुसि त तव्हां खां मां पुछां त तव्हांजा वॾड़ा सिंध में असुल कहिड़े हिसे में रहंदा हुआ? मुंहिंजो ॾाॾो जेको हो उहो दीवान कौड़ोमल जे नाले सां माना लोग सुञाणनि। उहो नवाब शाह भिरेन जा हुआ। ओके। ऐं हुते असांजूं बनियूं हुयूं 500 एकड़, मतिलबु ज़मींदारी जो हो। ऐं मुंहिंजो ग्रैंडफादर लंडन वञी करे बैरिस्टर थी आयो। इहो कहिड़े वक़्त जी ॻाल्हि? ही माना टर्न ऑफ द सेंचुरी जी ॻाल्हि आहे, जॾहिं ही चालू सेंचुरी, हा, बिफोर पार्टीशन नेचुरली। त उहो बैरिस्टर थी आयो, पर कॾहिं प्रैक्टिस करण जी गर्ज न पियसि, छो जो वॾी ज़मींदारी हुअनि उन्हनि खे घर में। ऐं मुंहिंजा मैटरनल मदर्स फादर जेको हो, उहो बि FRCP लंडन मां करे आर्मी में कर्नल डॉक्टर हुआ, करमचंदानी, जंहिं लैंसेट में बि उन्हनि जो नालो आहे। उन प्लेग जी दवा जी खोज कई उन वक़्तु। जी जी जी।
ऐं मुंहिंजो फादर बि लॉ कयो हुते कराची में, ऐं उन्हनि जो वीचार हो कि मां ज़मीनदारी कंदुसि, पर हालात बदिली विया ऐं देश जो बंटवारो थियो ऐं सिंधी सभु भॼी करे हिते आया। भॼी लफ़्ज़ न चइजे, सचपच असांखे कढियो वियो, भॼी छो आयासीं। हा माना तव्हां कहिड़े दौर में हिते सिंध खां हिंद में पहुता? मुंहिंजो फादर आयो पार्टीशन जे दौरान में, ऐं मुंहिंजो जनमु थियो 1953 में पुणे में, हिंदुस्तान में, पुणे में। ऐं मुंहिंजो फादर जे LLB कई त हिते अची करे हुते एक्चुअली सिंध में बि सिविल जज करे जॉइन थिया, ऐं पोइ हिते अची करे वरी जुडिशरी में महाराष्ट्र में जज करे जॉइन थिया हिते, ऐं पोइ डिस्ट्रिक्ट जज घणनि ई ज़िलनि में कमु कयूं। अहमदनगर ज़िले में महाराष्ट्र में 10 साल डिस्ट्रिक्ट जज हुआ। ऐं तंहिंखां सवाइ नासिक, अलीबाग, रायगढ़ ज़िले में, पुणे में, नासिक, इन्हनि ज़िलनि में कमु कयूं। बॉम्बे में सिटी सिविल कोर्ट में बि हुआ। त मुंहिंजो फादर जी इच्छा हुई कि मां लॉ करे जज थियां। अच्छा। त हुन दरमियान ते असां वटि जेके IAS IPS ऑफिसर हूंदा डिस्ट्रिक्ट्स में, जीअं कलेक्टर DSP थींदा आहिनि, उहे सोशली ऐं ऑफिशियली असांजे गॾिजंदा। मां नंढो छोकिरो हुउसि त उहो अची करे मुंहिंजे फादर खां गॾिजंदा त मूंखे लॻो कि ही सुठी नौकिरी आहे। कलेक्टर, यंग कलेक्टर्स मूं ॾिठा, ऐं तंहिंखां सवाइ यंग SPs मूं ॾिठा, पुलिस सुपरिंटेंडेंट्स ज़िलनि में। तव्हांजी तइलीम किथे, पूना में ई थी? मुंहिंजी तालीम स्कूल जी अहमदनगर में थी। अहमदनगर में। ऐं तंहिंखां पोइ बॉम्बे में, थोरी सतारा में थी, सतारा में बि हुआ। हुते बि हिकिड़ा सिंधी जज हुआ, केसवानी, जेके असांजा सुरेश केसवानी जा फादर। अटल केसवानी जी। अटल केसवानी। ऐं पोइ जॾहिं मां सतारा में हुउसि, मूंखे एक्चुअली इंजीनियरिंग करणी, पर फादर मूंखे ज़ोर विधो कि तूं LLB करे जज थी जाए। त पोइ जॾहिं फादर जी बदिली थी मुंबई सिटी सिविल कोर्ट में, त पोइ मूं लॉ साइंस पढ़ी करे पोइ लॉ कयुमि। ऐं पोइ मां IAS IPS जो एग्ज़ाम 1977 में ॾिनो। 77। हा, अलाइड IAS एंड अलाइड सर्विसिस तॾहिं चवंदा। त आई वॉज क्वाइट यंग एट दैट टाइम। ऐं मूंखे IPS में सिलेक्शन थियो, ऐं मां महाराष्ट्र मां हुउसि। मूंखे सुठियूं मार्कियूं हुयूं त मूंखे महाराष्ट्र काडर मिली वियो। पोइ मां हिते ठाणे में मुंहिंजी ट्रेनिंग थी। पोइ मां डहाणू में ASP हुउसि। अच्छा, वो सिलसिलेवार पाण ॿुधाईंदा त सुठी ॻाल्हि आहे। किथे किथे तव्हांजी पोस्टिंग थी? मां पहिरें थाने में पुलिस सुपरिंटेंडेंट करे मुंहिंजी पोस्टिंग थी। हसन गफ़ूर मूंखां अॻु में हुते हो, तंहिंखां पोइ मां आयुसि। पर पोइ हिते हुननि चेंज करी करे थाने में कमिश्नरेट सिस्टम शुरू कई, त रिबेरो खे कमिश्नर करे विधाऊं ऐं मूंखे डेप्यूटी कमिश्नर करे विधाऊं। त मां ठाणे ऐं न्यू बॉम्बे, भिवंडी, इन इलाइक़े में मां डेप्यूटी कमिश्नर करे कमु शुरू कयो। तंहिंखां अॻु में मां डहाणू में ASP हुउसि, असिस्टेंट सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस। तव्हांजा वॾा घणो करे जेके वकालत सां मतिलबु कोर्टनि में जजिस वग़ैरह रहिया, ऐं तव्हां चोरनि खे पकड़े उन्हनि वटि वठी वञण जो कमु कयो? जी जी। ॿियो बि तव्हांजे परिवार में सभु पढ़ियल गढ़ियल आहिनि? मुंहिंजे ख़्याल में सभिनी जो जेको तव्हां ॿुधायो तइलीम जे हिसाब सां त हिकु पढ़ियल गढ़ियल परिवार आहे। हा, मुंहिंजो मामो जेको उहो एयर इंडिया में पायलट हो, इंडियन एयरलाइंस तॾहिं हुई, ऐं हुन राजीव गांधी खे सेखारियो फ्लाइंग, मुंहिंजे मामा। ऐं मुंहिंजो ब्रदर बि UDCT मां केमिकल इंजीनियरिंग कयईं। माना वधीक एजुकेशन। तव्हांजी बॉम्बे कॾहिं खां पोस्टिंग थी आहे? बॉम्बे में घणेई पोस्टियूं आहिनि। त मां जॾहिं बॉम्बे आयुसि, तंहिंखां अॻु में मां कोल्हापुर में कोल्हापुर रेंज जो इंचार्ज हुउसि। 5 ज़िलनि जो मूंखे पुलिस जो कारोबार ॾिसणो पवंदो। कोल्हापुर, शोलापुर, सतारा, सांगली ऐं पूना रूरल। तंहिंखां पोइ मां हिते बॉम्बे आयो हुउसि त मूंखे एडिशनल कमिश्नर करे बॉम्बे सिटी पुलिस में विधो हुअऊं। तंहिंखां पोइ त पोइ हिते घणेई पोस्टियूं आहिनि। हुते मां सिंधी ॿिया बि क्या आहिनि इन पुलिस फोर्स में? सिंधी हिकिड़ो ACP आहे औरंगाबाद में, ऐं हिकिड़ो इंस्पेक्टर पुणे में बि हूंदो हो, पर उहो शायदि हींअर रिटायर करे वियो आहे। ओरिजिनली शोलापुर जो? जी जी जी। बराबरि। हाणे इन ॻाल्हि खे छॾे करे तव्हांजे लाइफ खे असीं अचूं था बॉम्बे पुलिस ते। जी।
अक्सर इहो चयो वियो आहे त भई बॉम्बे जी जेका पुलिस आहे उनजी भेट, उनजी क़ाबिलियत जी भेट जेका आहे बॉम्बे पुलिस जी स्कॉटलैंड जे पुलिस सां कई थी वञे। अॼु किथे न किथे असीं कमज़ोर पिया आहियूं। पुलिस जे बॉम्बे पुलिस थोरी नरम आहे या उनजे लेवल में नथी अचे। छा आहे, बॉम्बे पुलिस, बॉम्बे जी जेके हालतूं आहिनि, हितां जो जेको पॉपुलेशन आहे ऐं हिते जूं हालात लंडन खां ॿियूं आहिनि ऐं कंपैरिज़न ईअं करणु मुश्किल कमु आहे। न पहिरीं इहा कई वेंदी हुई त भई स्कॉटलैंड जी पुलिस जी जेका क़ाबिलियत आहे उहा असांजे हिंदुस्तान में बॉम्बे जे पुलिस खे आहे, पर हींअर थोरो लॻे थो त रुख नरम आहे। उनजो कारण तव्हां ॿुधाए सघंदा, पॉपुलेशन वधी आहे या कुझु ॿी के ॻाल्हियूं आहिनि? एफिशिएंसी जे ख़्याल खां जी ही कंपैरिज़न कयो वेंदो हो कि बॉम्बे पुलिस ऐं लंडन पुलिस जी क़ाबिलियत। मूंखे हिकिड़ो नंढो इंसिडेंट थो यादि अचे। असां मुंहिंजे फादर जे हिकिड़ी चोरी थी जॾहिं हू जज हुआ त उन्हनि पुलिस खे कंप्लेन कई ऐं 2 ॾींहंनि में चोर खे ॻोल्हे विधऊं ऐं सामान रिकवर कयऊं। राइट। त अॼु बि ईअं थिए थो, ईअं न आहे कि अॼु नथो थिए, पर एफिशिएंसी बॉम्बे पुलिस जी सभु माना मञींदा। अॼु थोरी घटि आहे, इन सां सहमत आहियो तव्हां? थी सघे थो घटि आहे, हुन जा कारण घणेई आहिनि। हिकिड़ो त छा आहे कि अॼुकल्ह जेके पुलिस में भर्ती थियनि था सभिनी खे एग्ज़ीक्यूटिव कमु करिणो आहे। पुलिस में जेके कॉन्स्टेबुलरी आहे या जेके हेठियां अधिकारी आहिनि, सब इंस्पेक्टर आहिनि, इंस्पेक्टर आहिनि, उन्हनि जो सुपरविज़न जो कमु जेको आहे या कॉन्स्टेबुलरी जे मथां सिपाहियुनि जे मथां जेको देखरेख जो कमु करणु घुरिजे ओतिरो अॼु थिए नथो। ई मुंहिंजो पंहिंजो वीचार आहे। इहो कारण त न आहे त असां वटि हिंदुस्तान में पघारूं घटि आहिनि, सैलरीज़ ॾाढियूं घटि आहिनि। चयो वेंदो आहे इहो पुलिस फोर्स में कांस्टेबल हुजे या ॿियनि मुल्कनि जे भेट में, उहो बि हिकिड़ो सबबु थी सघे थो छा भई पघार घटि आहे, इन करे कम में सुस्ती थिए थी? न, पघार त पहिरें बि घटि हुई ऐं ॿियनि मुल्कनि सां कंपेयर कबो त पोइ त पघार घटि कहिड़े बि डिपार्टमेंट में घटि ॾिसण में ईंदी। पर हा अॼुकल्ह असां अलाउंसिस बि ॾियूं पिया था ऐं जेके पे कमीशन जी रिविज़न थी आहे हुन जे मुताबिक़ IPS जी स्केल काफ़ी अट्रैक्टिव आहे। मां त चवंदुसि सिंधी जेके पढ़ियल आहिनि उहो IPS IAS जी परीक्षा ॾियनि ऐं सर्विसिस जॉइन करनी। उन्हनि खे मां रिकमेंड। तव्हां छा फील कयो एज़ अ सिंधी हुअण जे नाते कि तव्हांजो इहो डिसीशन सही हो या फादर जे डिसीशन सां वञणु घुरिजंदो, जज या मैजिस्ट्रेट थियणो? जज जो कमु बि सुठो आहे, छो जो मूं लॉ कई ऐं लॉ में मुंहिंजी तालीम सुठी थी। मां UPSC में बि लॉ जा सब्जेक्ट खयां। लॉ में मूंखे रुचि आहे, पर पुलिस में बि लॉ जो ई कमु आहे। क्रिमिनल इन्वेस्टिगेशन जेको कमु आहे ऐं लॉ एनफोर्समेंट जेको असां कंदा आहियूं हुन में बि क्रिमिनल लॉ में त असांखे एफिशिएंसी ऐं स्टडी करणी पवंदी आहे। असांजी जेकी NPA में ट्रेनिंग थींदी आहे नेशनल पुलिस एकेडमी में ऐं IAS ऑफिसरनि सां गॾु जेकी लाल बहादुर ट्रेनिंग त सही आहे तव्हांखे लॉ जी मिलंदी नेचुरली, पर तव्हां छा फील कयो कि हीअ फील्ड सुठी रही या हूअ फील्ड वधीक सुठी हुजे? तव्हां फादर खे बि कमु कंदो ॾिठो ऐं हिते बि कमु कयो था पिया। न, सभई फील्ड सुठियूं आहिनि। अॼु जुडिशरी जो हिकु ॻाल्हि मूं किथे पढ़ी आहे, इतिहास में बि घणी दफ़ा ज़िक्र बि थियो आहे, महात्मा गांधी जो चवणु आहे त भई असांखे गुनाह खे ख़तमु करिणो आहे, ॾोह खे ख़तमु करिणो आहे, हुनजो ॾुआरीअ खे या गुनाहगार खे न। उन ॾिस में तव्हांजो छा वीचार आहे? अॼु उहो समाज हले थो कि भई हिन सुधारो आणिजे, ॾोह खे ख़तमु कीअं गुनाह न थिए, गुनहगार खे रिहाई कजे या गुनहगार खे थोरो नरम रुख अख्तियार कजे? नरम रुख माना पनिशमेंट त करणी पवंदी, पर जेको कमु असां कयूं, केर बि जेको कमु करे उहो पंहिंजे दिलि सां करे। जॾहिं दिलि सां कमु कबो त पाण ई हुन में उहो ह्यूमन एंगल ऑटोमेटिकली रिफ्लेक्ट थींदो ऐं जेको गुनाह कंदो त हुनखे त शिक्षा जे करणी ई पवंदी। पर तॾहिं बि हिकिड़ो जेको ही अप्रोच आहे माना गुनहगारी खे ख़तमु करण लाइ गुनहगार जो सुधार कजे, उहो करे सघंदासीं जॾहिं असांजे हृदय मां कमु कंदासीं। न, उहा त ॾिसो हृदय मां कमु थींदो, उहो त जेके कमु कनि था उन्हनि ते डिपेंड आहे, पर इहा पॉलिसी केतिरे क़दुरु सही आहे? न, पॉलिसी सही आहे, छो जो
असां आध्यात्मिक दृष्टिकोण सां ॾिसूं त गुनहगार जेके आहिनि उहे हालात जा जे मारे गुनहगार आहिनि ऐं परिस्थिति ॿी हुजे हा त शायदि हू गुनहगार न बि हुजे हा, पर हुनजो मतिलबु ई कोन्हे असां हुनखे बिल्कुलु समाज में खुलो छॾे था सघूं। त इन लिहाज़ खां के असांजे जेलनि में कार्य या ट्रेनिंग कोर्सिस थियनि था? जेल जो जेको इंचार्ज थींदो आहे स्टेट लेवल ते उहो हिकिड़ो न जेलर त न, बाक़ी IG प्रिज़न जेके चवंदा आहिनि उहो IPS ऑफिसर हूंदो आहे। ऐं या किरण बेदी जो जीअं तव्हां नालो ॿुधो हूंदो, उहो तिहाड़ जेल में इंचार्ज हुई दिल्ली जेल जी। त हुन हिकिड़ी कोशिशि ऐं हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट आहे कि जेके जेल में शिक्षा भोगींदा आहिनि उन्हनि सज़ा भोगीनि था उन्हनि खे थोरो ही माना उनजो जेको गुनहगारी जे प्रति रुख आहे उहो बदिली करण जो हुन में हिकिड़ो जागरूकता निर्माण करण जी कोशिशि, अॻियां हली करे ॾोह न करे अहिड़ी हुननि में भावना भरण जी कोशिशि कई थी वञे पई। पर अॼु असां सुबुह जो जीअं उथूं था पेपर खणूं था, सुर्खियुनि में मथां थो अचे, अॼु हिते रैप थी, अॼु हिते धाड़ो लॻो, अॼु हिते चोरी थी, अॼु ही मर्डर थियो। रिसेंटली बि कल्ह टियों ॾींहुं बि असां पेपर में पढ़ियो आहे कि मर्डर थिया आहिनि कंहिं सोशल वर्कर जा। त आख़िर इनखे कीअं रोकजे? ॾिसो, जॾहिं मां पुलिस में जॉइन कयो, पहिरियों मुंहिंजो जेको शुरू में हिकिड़ो ऑफेंस थियो मूंखे अॼु बि यादि आहे। कल्याण जे ॿाहिरि जेको हिकिड़ो रस्तो जेको भिवंडी वेंदो आहे, उते हिकिड़ी ब्रिज आहे, ब्रिज जे हेठि हिकिड़ो सामूहिक गैंग रेप थियो ऐं हुन में मूंखे पहिरियों मुंहिंजो कमु हुते सुपरविजन जो मूंखे मिलियो चांस। त ईअं कोन्हे रेप अॼु था थियनि पहिरियों ई न थींदा, पर अॼु छा आहे कि मीडिया जे करे उहे प्रोजेक्ट वधीक था थियनि न। पर उन ॻाल्हि में जेकॾहिं अॻु बि थियनि पिया, हाणे बि थियनि था, त असां किथे न किथे कमज़ोर आहियूं। अॻिला थींदड़ गुनाह अञा ताईं न रोके सघिया आहियूं। न ईअं आहे, रेशो घटि थियणु घुरिजे, वधणु न घुरिजे। जे अॻु तव्हां जॾहिं जॉइन कयो आहे पुलिस फोर्स, उन वक़्तु बि तव्हां गैंग रेप जी ॻाल्हि कयो था ऐं अॼु बि साॻी ॻाल्हि थिए थी, त बदिलाव त कुझु आयो ई कोन न। ॾिसो, ह्यूमैनिटी जेकी आहे, समाज में गुनहगारी बिल्कुलु बंदि त कॾहिं कोन थींदी, बिल्कुलु बंदि न थींदी, पर ऐं पुलिस केतिरी बि एफिशिएंट थींदी तॾहिं बि गुनहगारी कुझु हद में कुझु परसेंटेज में रहंदी ई रहंदी। जीअं ईअं चइजे हॉस्पिटल आहिनि, डॉक्टर आहिनि, त को मरीज़ न थींदो, ईअं थी नथो सघे। त मीडिया वधीक सुजागी आणे थी, तव्हांखे वधीक सुजाग करे थी त ही गुनाह थी रहिया आहिनि, त उहो मीडिया जो रोल सही आहे तव्हांजे हिसाब सां? मीडिया वधाए था ॿुधाइनि पिया, मीडिया पंहिंजो कमु करे थी, थोरो कॾहिं कॾहिं हू वधीक माना आउट ऑफ प्रोपोर्शन ब्लो अप कंदा आहिनि ऐं हुन में राजनीति बि कॾहिं कॾहिं शामिलु थी वेंदी आहे। पर थोरो रेप में थोरो वधाउ थियो आहे, उन्हनि जा ॿिया कारण आहिनि। ऐं औरत जी अॼु स्त्री जी असां हिंदुस्तान में असांजे शास्त्रनि जे हिसाब सां वधीक उनखे देवी करे पूॼूं था, त स्त्रीअ जी अॼु जेको हालति दुर्गति थिए थी, पोइ इहो बॉम्बे में थोरो घटि आहे, ॿियनि शहरनि में दिल्ली वग़ैरह जो काफ़ी ॿुधिजे थो, ऐं रैप करे ऐं फिटी करणु ऐं मर्डर करे छॾणु। त इहो कीअं समाज कीअं सुधारे तरफ़ ईंदो? पुलिस खे केतिरो वधीक स्ट्रॉन्ग थियणु घुरिजे, छो त माण्हुनि मां विश्वास न निकिरणु घुरिजे पुलिस जिम कि पुलिस असांखे बचाव ॾिए थी पई, ऐं उहो उन ते उन्हनि जो ट्रस्ट हुअणु घुरिजे। त कीअं, जॾहिं की असां सज़ा ॻोल्हे करे उन्हनि खे ॾींदासीं या उन्हनि खे ॾहकाउ अहिड़ो हूंदो जो अॻियां हली करे उहे न कनि, त उन लाइ कुझु तव्हां, छाकाणि त एंटी करप्शन में आहियो ऐं तव्हांखे सभु ॼाण आहे हिन बारे में, त कुझु नई धारा नए हिसाब सां कुझु ठाहिण जी योजना? ॾिसो, ईअं आहे, रेप जेके थींदा आहिनि उनजा कारण ॿिया थींदा आहिनि। जेके रेप कंदड़ जेके गुनहगार आहिनि उहा ॿिए टाइप जा थींदा आहिनि। हिकिड़ो सम्झो छोकिरी सां कुझु हुनजो लगाव हुजे, या पोइ उन सां शादी करण जी इच्छा हुजे, या वाक़फ़त हुजे पाण में छोकिरे छोकिरी जी या माण्हू जी ऐं ज़ाल जी, उहो रेप करे उहो ॿियो टाइप जो आहे। उहो त नंढो केस थियो, पाण में वाक़फ़त हिसाब सां ऐं कंहिं रेप थींदा आहिनि जेके बिल्कुलु ज़बरदस्ती धारे माना छोकिरी या माई खे पकड़ी करे ज़बरदस्ती कबो आहे। त ही अलॻि अलॻि प्रकार आहिनि हिन में, त उहो सभु ध्यान में रखी करे जज पनिशमेंट ॾींदो आहे। ऐं जेको अॼुकल्ह त असां पेपर में पढ़ूं था, पुलिस पकड़े ॾुआरनि खे वठी थी वञे कोर्ट ऐं जज उन्हनि खे ज़मानत ॾेई छॾे थो, उन वक़्तु पुलिस जे दिलि ते छा थो गुज़रे?
न असांखे उहो कीअं असांखे पसंदि ईंदी ॻाल्हि जॾहिं जुडिशरी अहिड़ा मौक़ा थिया आहिनि न, अहिड़ा के किसा थिया आहिनि तव्हांजे हिसाब सां? कॾहिं कॾहिं थींदा आहिनि। ऐं अॼु बि असांजो चीफ मिनिस्टर सां असांजी पुलिस ऑफिसरनि जी स्टेट लेवल जी मीटिंग हुई ऐं ही चर्चो हुते असां कयोसीं कि असांजी जेकी कन्विक्शन रेट आहे हू जेतिरी हुजणु खपे एतिरी न आहे ऐं हुनखे कीअं वधीक कजे उन जे बारे में असां अॼु बि प्रोफेशनल असांजो डिस्कशन हले पियो। चीफ मिनिस्टर असांखे गाइड कनि पिया। न त उहो मेन ॻाल्हि आहे त नए कंहिं क़ाइदे जी या सख़्तीअ जी सख़्तु ज़रूरत आहे जेको असीं जनता जे तरफ़ां फीलिंग्स ख़बर पए थी त भई पुलिस या त कंहिं VIP खे या कंहिं सेलिब्रिटी खे प्रोटेक्शन जे लाइ रुधल आहे, बाक़ी जनता जे तरफ़ एॾो ध्यानु न आहे। इहो केतिरे क़दुरु गुमान जेको दिलनि में आहे समाज जो उहो सही आहे? ॾिसो ईअं बॉम्बे में जीअं जिते VIP आहिनि VIP खे प्रोटेक्शन न, पर उनजे लाइ अलॻि कुझु फोर्स नथो करे सघिजे? भई हीअ पुलिस लिमिटेड आहे या सिर्फ़ु जनता जे शेवा लाइ हूंदी, जनता जे बचाव लाइ हूंदी? VIPs लाइ या सेलिब्रिटीज़ लाइ हिकिड़ो अलॻि दस्तो, हिकु अलॻि कुझु लिमिटेड पुलिस जो फोर्स अलॻि हुजे जेको हमेशह उन्हनि सां गॾु हुजे? हिकिड़ो स्पेशल प्रोटेक्शन यूनिट मूं ई शुरू कयो महाराष्ट्र में। उहो मां ॼाणु ऐं बॉम्ब डिटेक्शन पहिरियों महाराष्ट्र जो बॉम्ब डिटेक्शन डिस्पोजल स्क्वाड जेको शुरू करण जो जिम्मो मूंखे मिलियो। सौभाग्य तव्हांखे। ऐं स्पेशल प्रोटेक्शन यूनिट मूं शुरू कई जॾहिं शुरू में VIPs ऐं अमिताभ बच्चन खे बि असां शुरू में जेको प्रोटेक्शन ॾिनो स्पेशल प्रोटेक्शन यूनिट जेके सफ़ारी पाए करे ऐं सिविल ड्रेस में रिवॉल्वर पिस्टल या ॿिया हथियार सफ़ारी जे कोट जे हेठां रखंदा ऐं हुननि जी तालीम हुननि जी ट्रेनिंग उहो सॼो कमु मूंखे शुरूआत में करिणो पियो। ऐं उहो सक्सेस आहे। मुंहिंजो चवण जो मतिलबु उहो ई आहे त VIPs या इन टाइप जे जेके सेलिब्रिटीज़ आहिनि उन जे लाइ अलॻि कुझु फोर्स हुअणु घुरिजे जी जनता जे हिसेवारी जेके जनता जे हिफ़ाज़त लाइ आहिनि उहा पुलिस उते न रुझी वञे। बराबरि। हा, मां सहमत आहियां हिन सां। ॿी ॻाल्हि जेका जनता खे अहसासु थिए थो त असां छाकाणि त हिंदुस्तान हिकु अलॻि अलॻि धर्मनि ऐं जातियुनि जो देश आहे, अलॻि अलॻि फेस्टिवल्स हिते कया वञनि था, अलॻि अलॻि त्योहार्स हिन में अचनि था, उन वक़्तु बि पुलिस घणो करे पूरो फोर्स उन्हनि त्योहारनि में बिज़ी हूंदो आहे ऐं अहिड़ो कोई महीनो ख़ाली कोन्हे जंहिंमें कोई त्योहार न हुजे। उनजो फ़ाइदो वठी करे बि चोरियूं चकारियूं थियनि थियूं, त उन लाइ बि कुझु नई ॻाल्हि सोच वीचार जेकॾहिं कई वञे तव्हांखे कीअं थो लॻे? हा, हिन बारे में जॾहिं असां प्रोफेशनली पुलिस लीडरशिप या पुलिस डिपार्टमेंट में असां वीचार कंदा आहियूं त हिते हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट ईअं आहे कि क्रिमिनल इन्वेस्टिगेशन या क्राइम इन्वेस्टिगेशन वारी जेकी पुलिस आहिनि या जेके ऑफिसर्स आहिनि या टीम आहे हुनखे बिल्कुलु अलॻि रखिजे ऐं लॉ एंड ऑर्डर लाइ बिल्कुलु अलॻि रखिजे। पर ईअं थेरेटिकली ईअं चवणु हिकिड़ो सुठो थो लॻे पर प्रैक्टिकल दृष्टिकोण में ही पॉसिबल कोन थींदो आहे। छो जो जॾहिं वॾी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन थींदी आहे जीअं विच में हिते CST ते थी VT ते त अहिड़े वक़्त ते या जॾहिं प्राइम मिनिस्टर अचे थो या ॿाहिरि प्रेसिडेंट ऑफ US अचे थो या गणपति फेस्टिवल आहे त हुनखे तव्हांखे ख़बर आहे केतिरो वॾो पब्लिक रस्ते ते ईंदी आहे त अहिड़े वक़्त में पुलिस मिली थी वञे लॉ एंड ऑर्डर जो कमु करणो थो पए। पर मूं त ॾिठो आहे कि जेको ट्रैफिक ते हवलदार बीठो आहे उहो बि हिकिड़ो पुलिस जो हिसो चइजे न। जी बिल्कुलु। कोई फसाद थिए थो, कोई ॻाल्हि थिए थी त उहो ट्रैफिक पुलिस वारो उहो अचे नथो उनखे मदद करण लाइ। ये घणी दफ़ा है पब्लिक जो है कि यार वहाँ झगड़ा हो रहा है आप इधर, नहीं मेरा ड्यूटी इधर ही है। नहीं, ही ग़लति आहे। ही एक्चुअली सेल्फ डिफेंस जो जेको कमु आहे या ॿिए खे बचाइण जो जेको कमु आहे उहो सभु नागरिक खे आहे। न, नागरिक खां अलावा जेके असांजा रक्षक आहिनि बराबरि जिन ते असां भरोसो कयूं था त ही असांखे बचाव ॾींदा, उन्हनि जो बि फर्ज़ु आहे। हा, त जेको ट्रैफिक पुलिस में कॉन्स्टेबल आहे उहो नागरिक बि त आहे ऐं हुनखे ट्रेनिंग ॾिनी वई आहे त उहो त एक्चुअली ही जॾहिं पॉइंट आउट थिए ऐं हुनजो को कसूर ॿुधाए त सीनियर ऑफिसर शुड टेक एक्शन अगेंस्ट सच ट्रैफिक वारे। हिकिड़ो ॿियो बि रिसेंटली हुन ते काफ़ी फिल्मूं बि ठहियूं आहिनि त पुलिस हिकिड़ा जड़तू भई एनकाउंटर्स थी करे पई, फेक एनकाउंटर्स आहे, इन में का सच्चाई आहे कि जस्ट उफ़ाव आहिनि? ॾिसो, मां गढ़चिरौली में SP हुउसि, उते नक्सलाइट हुआ
ऐं असां हुते बि एनकाउंटर कया। मां चई थो सघां जेको मुंहिंजो पंहिंजो अनुभव आहे उहो एनकाउंटर बिल्कुलु सचो। अच्छा। ऐं उते असांखे ख़बर मिली कि नक्सलाइट आंध्रा प्रदेश मां उन्हनि ॾींहंनि में ईंदा, आंध्रा मां ईंदा ऐं जंगल जो इलाइक़ो नंढे नंढे गांवनि में अची करे कंहिं झोपड़ी में छुपंदा ऐं हुते असांखे इंफॉर्मेशन मिली ऐं पोइ असां उहो ट्रैप लॻायो, एम्बुश जेके चवंदा आहिनि, एम्बुश असां लॻाए करे मां बि हुते हाज़िर हुउसि हुन वक़्त में। ओके। ऐं घणो करे एनकाउंटर सच्चा ई थींदा आहिनि। पर ये एतिरा उफ़ा या सरकार जे तरफ़ां केस हलिया आहिनि घणनि ई ऑफिसर्स ते जी। त उन में किथे न किथे त कुझु शक अचे थो, शुबो थिए थो। हिकु कुझु केस थी बि था सघनि, ईअं चई नथो सघिजे, ईअं थी बि था सघनि, पर हुन में अॼुकल्ह जेकी जागरूकता आहे उहो ॾाढो मुश्किल आहे ईअं करणु। ऐं विच में जॾहिं एक्सटॉर्शन जो वॾो ही जेके गैंगस्टर डी गैंग ऐं ही सभु बॉम्बे में कार्यरत आहे, जॾहिं मां एडिशनल CP करे कोल्हापुर मां हिते बदिली करे आयो हुउसि, हुन दौर में ही वधीक पियो हले। मेंडोन्सा SP होसि ऐं हो CP हो सिटी में, ऐं हुन दौर में शिवानंदन जॉइंट CP हो। असां बिल्कुलु स्ट्रिक्ट एक्शन, मतिलबु चवण जो आहे त कुझु उफ़ा आहिनि, कुझु सचाई आहे तव्हांजे हिसाब सां। आख़िरी में वक़्त जी तक़ाज़ा आहे, मां तव्हांखां हिकिड़ो सुवालु पुछणु चाहींदुसि त सिंधी समाज में, सिंधी जाति में जनम वठी तव्हां छा फील था कयो? मां ईअं थो सम्झां सिंधी जेके आहिनि बेसिकली उन्हनि खे भॻवान जे प्रति रुचि आहे, उहो आध्यात्मिक आहिनि, धार्मिक आहिनि ऐं हू इहे सम्झनि था कि हिन लाइफ जेकी हुननि खे मिलियल आहे, जेका बि साईं परमात्मा ज़िंदगी ॾिनी आहे, हुन मां गॉडवर्ड जर्नी कीअं कजे उहो कोशिशि सिंधी रूहानी कोशिशि सूफ़ी ख़्यालनि जा आहिनि ऐं बियॉन्ड रिलीजन वञी करे हू कंदा आहिनि। मां जॾहिं नंढो हुउसि, हिकिड़ो किशन चंद गजवानी हूंदा, उहो असां हिकिड़ो गुरू हुआ, हुन वटि उहो ईंदा ऐं मूं घणेई ईअं सिंधी ॾिठा आहिनि, उहे डिवोटेड आहिनि। अॼु बि उल्हासनगर में घणेई असां पीरनि फ़क़ीरनि जी औलाद आहियूं, उन्हनि जो उहो सही आहे। पर तव्हां जॾहिं हिन कुर्सीअ ते आया पुलिस फोर्स में, त उहो ई साॻियो ई रवैयो खणी आया भॻवान जे प्रति कि मुंहिंजो बि अक़ीदो आहे साईं में, मूंखे कुझु ग़लति न करिणो आहे, उन वफ़ादारीअ सां हीअ पंहिंजी तव्हां ड्यूटी निभाई आहे। उहो वॾो फ़ाइदो आहे न भॻवान में विश्वास करण खां, ऐं भॻवान जो जेको आसरो ऐं सहारो ऐं मदद जेकी मिलंदी आहे हुनजो मूंखे 36 इयर्स IPS में 36 साल मूंखे हुनजो आज़मूदो आहे। चलो महिरबानी, तव्हां हिते आया, पंहिंजा वीचारनि खां असांखे वाक़ुफ़ु कयो, पुलिस जी कामयाबियुनि ऐं पुलिस जे जनता जे प्रति पुलिस जो जेको रुख़ आहे उहो तव्हां ॿुधायो, उन लाइ वॾी महिरबानी। थैंक यू।